अॼु मुंहिंजो मौज़ू आहे फ़लसफ़ो छा आहे। विलियो रेंट चयो त मज़ाक़ ऐं फ़लसफ़ो हिकु जहिड़ो आहे, छो जो ॿई ज़िंदगीअ जे वसी मंज़रनि मंझां जनमु वठनि था। लफ़्ज़ फ़लसफ़ो ॿिनि यूनानी लफ़्ज़नि सां गॾिजी ठहियो आहे। फ़िलो प्यार ऐं सोफ़िया ॾाहप, याने फ़लसफ़े मां मक़सदु आहे ॾाहप सां प्यार, त फ़लसफ़ो हैरत, शक ऐं तजसुस जो गुण आहे। फ़लसफ़ो तनक़ीदी सोच ऐं अक़ली तौरु तहक़ीक़ जो तरीक़ो आहे। लफ़्ज़ फ़लसफ़ी पैथागोरस ईजाद कयो हो। हिन जो चवणु हो त कंहिं बि ॾाहे या कुलमंद इंसान खे उहो सूंहे थो त हू पाण खे ॾाहप पसंदि या ॾाहप जो आशिक़ चवराए, न कि ॾाहे हुअण जी दावा करे। जॾहिं त अज़ीम यूनानी मुफ़क्किर अरस्तूअ जो चवणु आहे त हर इल्मु कंहिं न कंहिं मफ़ाद लाइ आहे, पर फ़लसफ़ो हिकु अहिड़ो इल्मु आहे जेको अकेलो आज़ादु इल्मु आहे ऐं उन जो वजूदु रुगो पंहिंजे पाण लाइ आहे। पर हिकु ॿिए अज़ीम मुफ़क्किर ऐं ख़तीब सेसरो जी दावा उन खां मुख़्तलिफ़ आहे। हू चवे थो, असां ड्रोड़े तो वटि अचूं था, तोखां मदद तलबियूं था। ए फ़लसफ़ा, तूं ज़िंदगीअ जो रहनुमा ऐं रहबर आहीं, तोखां सवाइ कीअं थो को वजूद रही सघे। असांजो त छा, पर हिन समूरी इंसानी ज़िंदगीअ जो कुझु माण्हुनि जो ख़्यालु हो त फ़लसफ़े खे मज़हब खां जुदा नथो करे सघिजे। वो मज़हबी मामलनि खे बहितर अंदाज़ में सम्झण में मदद ॾिए थो, जॾहिं त वरी कुझु ॿियनि माण्हुनि जो ख़्यालु हो त फ़लसफ़े जो बुनियादु शक ऐं अक़ुल ते आहे। उन लाइ ही मज़हब जो मुतबादल थी नथो सघे, छाकाणि त मज़हब जो बुनियादु ख़्याली अक़ीदे ते आहे। फ़लसफ़े जी हक़ीक़त ऐं माना ते मौजूदा ॾाहनि ऐं मुफ़क्किरनि अञा बि वधीक इख़्तिलाफ़ आहिनि। कंहिंजो ख़्यालु आहे त ही साइंस बाबति ॼाण जी तालीम आहे, के वरी हिन खे फ़न जे वेझो भाइनि था, त कुझु वरी जीअं अल्बर्ट काम्यू उहो थो सम्झे त दुनिया में हिकु ई फ़लसफ़ियाणो मसइलो मौजूदु आहे ऐं उहो आहे ख़ुदकुशी करे छॾणु। आख़िर में हिकु चोथों टोलो आहे जेको चवे थो त फ़लसफ़े जे मौज़ू खे ई ख़तमु कयो वञे। ख़्याल पसंद आइडियलिस्ट चवनि था थी काइनात कंहिं गेबी ख़्याल मंझां पैदा थी आहे। वरी मादियत पसंद ठोस दलीलनि जे बुनियाद ते ख़्याल पसंदनि जे मथे दावा खे रद्द कंदे चवनि था त ही काइनात कंहिं गेबी ख़्याल मंझां न, पर सिर्फ़ ऐं सिर्फ़ मादे मंझां पैदा थी आहे। तंहिं करे हिन काइनात में बुनियादी अहमियत जो हासिलु आहे ऐं मादो ई काइनात जी पैदाइश जो असुलु महरक आहे। छा फ़लसफ़े में का टीं राह आहे? उन खे दोए पसंदीअ जो नालो ॾिनो वियो आहे। डेकार्ट सम्झंदो हो त दुनिया जन ॿिनि इब्तिदाई असूलनि जो बुनियादी जौहर आहे, याने तफ़क्कुर ऐं जिस्म, ऐं उन जो बुनियादी जौहर आहे मकान। उहे ॿई जौहर हर तरह सां हिक ॿिए जो ज़िद आहिनि ऐं उन्हनि में कंहिं बि क़िस्म जो को तालुक़ कोन्हे। पर आख़िरी तजज़िये में डेकार्ट तसुरियत परस्ताना नतीजे ते पहुचे थो, जीअं मौजिब रूह ऐं मादो ॿई वञी हिकु इब्तिदाई असूल याने ख़ुदा में मिलनि था। 19वीं सदीअ में